जमल कलंदर साईं जो विसाल तो थे तमल वसीयत कई त मुंहिंजी हे जेका उघड़ा शादी मूं कान कई आ ज़ाल ई कान ॾिठी आ तंहिंजे करे तड़ो ॾिजो शरा मुहम्मदी मुताबिक़ पर मुंहिंजा कपड़ा न लाहिजो मूंखे लॼी न कजो कपड़नि जे मथां मौलवी के वठी आया हजरत कलंदर शाहबाद रहमतुल्लाह अलैह के गुस्ल जे लाइ तख्ते ते सुम्हारियईं मौलवीअ खे ॿुधायूं त साईं झलियो आहे त कपड़ा न लाहिजो पर मुल्ला ज़िद कयो चए न बाबा कपड़ा लहंदा भली लाह हिकिड़ो कपिड़ो लाथई त ॿियो पियो आहे ॿियो लाथई त टियों पियो आहे टियों लाथई त चौथों पियो आहे चौथों लाथई त पंजो पियो आहे कपड़ा लहंदा विया मुल्ला बि ज़िद कोन छॾियो 72 कपड़ा जमल लथा मुल्ला मुड़ियो कोन टे हथरे में हथ विझई कलंदर साईं तख्त ते सुतो पियो आहे तख्ते ते कफन मुंहिंजा अदा गुस्ल वारे तख्ते ते गुज़ारे वियो आहे जमल 72 खां पोइ टे हथरे में हथ विधई तमल कलंदर अखियूं पटे चवे थो अया मुल्ला मकुल ज़ाहिर सरे असरार मर्दारा न मैदानी न दानस्ती के सिर्रुल्लाह बुदस्तम ओ मौलवी मुझे राज के ज़ाहिर न कर तोखे खबर ना है मां अल्लाह जे गुझ मां हिकिड़ो गुझो गुझो आहियां मना दुर्रम के दर बहरे जलालुल्लाह बुदस्तम बकोहे तूर बा मूसा कलीमुल्लाह बुदस्तम जेको अल्लाह जे फैज़ जो बहरा उन अल्लाह जे फैज़ जे बहर जो मां कलंदर हिकिड़ो मोती आहियां ओ मुल्ला तोखे ख़बर नाहे जॾहिं कोह तूर ते मूसा रब सां कलाम पे कयो त मां कलंदर पासे में बीठो हुयो सां